मालिक फिरौन जे घर वारी जो मिसाल वरी मोमिनन के छो यो मराबा लिल्लदीन आमनु छो काफरन के वनी दे जिनन न कमुइता मोमिनन सा तो मिसाल तहां के दिया वो अल्लाह से फिरौन जी घर वारी जो मिसाल सा दे छो तो खड़िया जे चलो माता दा बहाना बंद दो गया ता रोज रोज चला दिन मां हो किनो हो मां किया सदरा अल्लाह दे जे तू मर तो हो भाई दूसरे के घर में रही ईमान पे कायम रही अल्लाह तुझे बरअल्लाह मसलन लिल्लज़ीन आमनू इमरअत फिरऔन मैं तो जरा फिरौन के घर वाली की मिसाल बना तू मर्द तू ताकतवर तू जानदार तू हिजरत करे सके लो और ताकत करे छिने करे चाली मजबूर आको सके अमर के आले वो ताकत की कोना नहीं बनी सके हो ये जो ने भागो हो तो जब वो न रब को बुलाया अल्लाह जे वली में तो अल्लाह ही माया मुखावत को बोला हो बोले जब एडी करनी नहीं पते बिठो इन्हें के घर में रही करे एडी तक कमाल जी यो कलम में लड फिरौन दे अखी न बन पावे हजरत मसीह तो फरमाया वजअलनी मुबारकन ऐनमा जितने जितने भी तो खलजली बाबरकत साईं कंदन जे विच मां जो गुजरे जे मां बरकत विराईंदो वे तुम ज़मीन कलरा ठिया कलराठी ज़मीन यो मराबा अच्छी ना है ये हरू भरू गुफ्तगू न कई तम 15-20 बिस्मिल्लाह कई नतीजे ते तो वञण चाहिए वजअलनी मुबारक मसीह खलकल इबादत जिते जिते विंदो ऐन मांगो न चवे त फलियन जानते बरकत छडी दूं ए किन्नन जानते बरकत न छडी दूं ना मां खलकल बरकत छडण लाया अगर किथे मुझी बरकत असर नथी करे तो जमीन किनी हर इहो हर जाइ ते बरकत विराईंदड़ नबी इहो तो जे मुबशिरन बिरसूल वाह वाह वो जेको मुखां बात थोड़ो अचे वो मुखां भी कमा पर जेकॾहिं मुस्तफा मसीह खां कमाला त अकुल तो चए अगर ही हर जाइ ते बरकत पो विराए त मुस्तफा जे बरकत ने विराइण जूं हदूं ईसा खां मथे हुजण घुरिजनि भलो जो ईसा हो जो वजअलनी मुबारकन ऐनमा कुन हर जाइ ते तो जाते वञा मुबारक मंडी तो वञा हे जो उनका फलो हिन जी मुबारक ताकतवर भी हिन जी बरकत ताकतवर भी ऐं हिन जी बरकत जो दायरो वॾो जिन ईसा जे वजूद मां बरकत न खई अल्लाह उन्हनि खे क़यामत ताईं बनायो निभागो ऐलान दी जे अहिड़े वजूद मां बरकत नथो खणे ऐं जेको मुहम्मद ईसा जे पोइ जहिड़ो ई कोन्हे को जेके ईसा जहिड़ा कोन्हनि उन्हनि इमाम जी अदा कयो
इन सरदार जी वजूद जो बरकतूं एॾियूं त कमाल हुयूं जो हलीमा बीबी रुगो हंज में खणी ऐं अचीअ ते बरकतूं हलीमा खां वठी वञी ताचीअ ते असर मुझे लागी समझ न थी अचे वापस कहिड़ी क़िस्म जो कलमो पढ़ंदड़ जंहिंखां अञा ताईं इमाम हुसैन हल कोन थो बीजी ने यदीद जे मामले में चुप करे नहीं न चो उसको कलमो पढ़ियो हो यदीद को इमाम हुसैन अलैहि सलाम जो कातिल को न चो इमाम हुसैन खे दुनिया समझी सकी बुढ़ी मरन हुए माण्हू जेके हलीमा जे ॾाछीअ ताईं बरकतूं समझी विया हुसैन वटि बरकत न समझी सघिया बाबा दे बुलंदर सलाम बिस्मिल्लाह मरहबा वजअलनी मुबारकन ऐनमा कुन्त जिते जिते भी तुम बरकतूं वंडींदो अठनि सालनि जे उमिरि खां वठी 50 साल जे उमिरि ताईं यो बाबरकत वजूद घुमंदो रहियो अबू तालिब जे अंगण ते हजरत अब्दुल मुत्तलिब हथ ॾिनस सरदार अबू तालिब जे हथ मुंहिंजा पुट ही तुंहिंजे लाइ अमानत 50 साल उमिरि ताईं यो सैयदुल अंबिया हजरत अबू तालिब जे हिफ़ाज़त में आया 42 साल जंहिं मोहम्मद जो उथण विहण ॾिठो उन मुस्तफ़ा जो बरकत ई न ॾिठियो पर मोहम्मद आले मोहम्मद बुलंद सलाम इन सरदार जे मुतालिक़ बचार जुमला कॾहिं कॾहिं शयूं सुञाणबियूं आहिनि तक़ाबुल मिसाल के तौर पे सिद्दीक़ ताहिरा सलामुल्लाह अलैहि जे लाइ कमाल जो हिकिड़ो ई जुमिलो नबी साईं फरमायो जेको अल्लाह चयोसि मुंहिंजा हबीब सैयदा जी शादी कराए अली इब्न अबी तालिब सां जिब्रील लथो जेकॾहिं अली न हुजे त तुंहिंजे धीउ जी बराबरी करण वारो कोई मर्द ख़ल्क़ न थियो मिन दून आदम इला यौमिल क़ियामह आदम खां क़यामत हटा मौला अली जूं 79 त जंगियूं पढ़ंदव बदर में मौला हीअं खैबर में मौला हीअं खतर में मौला हीअं उहद में मौला हीअं हुनैन में मौला हीअं तव्हां मौला जूं जमात जो मस्जिद कूफा जो नमाज़ पढ़ंदव त मुनाजात कंदो त दर दीवार अलीअ सां गॾु रोंदा तव्हां मौला जी तरबियत पढ़ंदव त अब्बास हैरो ठाहे ॾेखारे तो सिद्दीक़ ताहिरा न कंहिं जंग में आई आहे न माण्हुनि जे साम्हूं ते मस्जिद में थी नमाज़ पढ़ी रहे हटा बीबी किथां सुञाणींदो अलाह जो हिकिड़ो ई जुमिलो काफ़ी आहे सैयदा के दुरुस्त समझण लाइ तोखे 63 साल अलीअ जी ज़िंदगी समझणी पवंदी जो ॿियो कोई ख़ाली कॾहिं कोन्हे जंहिंमां फातिमा समझा पई सघे
भुली सुञाण थींदी आहे त हिक मां ॿियो सुञाणण अहिड़ो जुमिलो कमाल जो हू आहे जेको सिद्दीक़ सल्लल्लाहु अलैहि खे करबला जे रण में इमाम हुसैन शरीकतुल हुसैन जो लक़ब ॾिनो को उन एक अंदर जनाज़ा न खणिया उन इमाम हुसैन वांगुरु तलवार खणी मैदान में जिहाद न कयो लेकिन अली जे वॾी धीउ खे किथां सुञाणो चई तो कि ज़ैनब कुबरा सुञाणण जे लाइ 57 साल हुसैन जी ज़िंदगी संसुरी तका हज़रत अबू तालिब खे किथां सुञाणो चई तो कि हज़रत अबू तालिब जो थां सुञाणण जे लाइ मुस्तफ़ा ऐं अली हल करणो पवंदो जेको इन्हनि खे ठाहे पियो ज़रफ़ियत जी कुरान में हिकिड़ी आयत आहे हिकिड़े नए ज़ाविये खां पोइ पेश कयां जा बुज़ुर्ग जेके जेके साहिबान मारिफत वेठा हुया अलम नशरह लक सदरक मुस्तफा तुंहिंजे सीने खे असां कुशादो न कयोसीं ووضعنا عنك وزرك ان تطع وزن हल्को न कयोसीं الذي انقض ظهرك वो वज़न जेको तुंहिंजी चेल्ह चिॿी पियो करे हाणे हक़ को अदा थे मजलिस बिस्मिल्लाह वो आखिरी न मोमिन ने के साथ जो बेहतर है कदे वेठो सब हाणे मुंहिंजे करे सो बिस्मिल्लाह यो सही बिस्मिल्लाह है त मजलिस पढ़ बराबर बराबर जियो हिन आयत ते गौर कयो नंढड़ी सूरत आहे पहिरियों टे आयत पढ़ी त बस बिस्मिल्लाह अलम नशरह लक सदरक तो ये सीने के असां को शादो न कयो सीनों को शादो करण माने छा वाह माने नौद बिला के करे मौलवी जो सीनो भी है चाहे तो सरदार जो वाला सही को फुट गयो वाह सीनों को शादो माने बर्दाश्त वाह 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 सीनों को शादो माने तहम्मुल सीनों को शादो माने बुर्दबारी सीनों को शादो माने सहब बराबर अलम नशरह लक सदरक असां तोखे कमाल जी बर्दाश्त न ॾिनीसीं वाह वाह असां तुंहिंजे वजूद में तहम्मुल जी कमाल जी ताक़त पैदा न कईसीं अॻियां वरी आयत छा थो चए ववदअना अन्क विज़रक इहो तोखे सहब ॾेई असां तो तां वज़न घटायोसीं बिस्मिल्लाह कुछ है कहिड़ो तालुक आहे ऐं वज़न बि केतिरो संगीन الذي انقض ظهرك एॾो वज़न संगीन जो तुंहिंजी चेल्ह खणी विझे انقض ظهرك कुरान जी आयत मौली जा लफ़्ज़ न आहिनि वही तर्जुमो पढ़ी ॾिसो सूरह नशरह जो ववदअना अन्क विज़रक विज़रक माने वज़न असां तुंहिंजो वज़न खयोंसीं الذي انقض ظهرك उहो वज़न जेको तुंहिंजी चेल्ह खणी छॾी अलाह ते कीअं खयईसीं जी सीनों जो कुशादो कयो बराबर इजाए कंहिंखे जो हौसलो सब्र ऐं बर्दाश्त ॾिजे ताला तो चई बर्दाश्त ॾियणी तुंहिंजो वज़न घटाए
जियो जियो मरहबा हजरत मूसा अलैहिस्सलाम ने अल्लाह ने फरमायो इधर बिला फिरौन इन्नहु तगा कन फिरौन ने तागूत थी वियो सब खां पहिरियां दुआ घुरे रब शरह ली सदरी मोकिले तो त पोइ भला सिनो त कुझु वञे तो फिरौन ने त तलवार घुरन ॾाढे सां विढ़ण तो वञे त असलो वठन फिरौन सां टकराव तो खाइण वञे त फौज लार घुरन वाह वाह रब शरह ली सदरी अल्लाह साईं सीनो कुशालो ऐं हिते वरी अल्लाह साईं छा थो चएसि अलम नशरह लक सदर हिन खुरियसि न वो तो जे असां तो फसन ईदो वॾो रखियो होसे जो असां फसी वञनि तुंहिंजी जेल भञी विझंदो इन करे असां अॻे ई तुंहिंजे सीने खे कुशादो कयो अजीब अबू जहल प्यारे हने पर खत पेश कया और कजो मक्के में ज़ाहिर अबू जहल प्यारा अबू लहब प्यारा अबू सुफियान प्यारा सैयदुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आंदो बिलाल जहरन पीसियल मरहबा जेके अॻे ई निज़ाम ज़ुल्म मां तंग थियल उन्हनि खे बाछा पई खपे उन्हनि खे रहम पियो खपे उन्हनि खे कोई मेहरबान पियो खपे लुचन जा सतायल हा चवनि पिया छल कोई शरीफ़ मिली पावे सरदार खे पहिरियां मिली आई बिलाल जहिड़ा हज़रत अम्मार जहिड़ा जिनजा बाबा कुठल जिनजूं अमड़ियूं मारियल मना दुखन जा पीड़ियल ये फातिमा जे बाबे के मिलिया हाणे इन्हनि दुखन जे पीड़ियलन सां गॾिजी ऐं दुनिया जे फिरौनन सां टक्कर कीअं खाए ये अल्लाह में तुझे तुझा हालात जंग जड़ा हो जाई फिलहाल यो जेके जेके तोते मोमिन थिया इन्हनि बेचारनि में त तवानाई कोन हुई त ये इन्हनि मक्के जे अबुल सां वेठा ओ ये त ग़रीब रसूल मुअज़्ज़म इन्हनि खे संभालण जे लाइ इन्हनि मिस्कीननि खे त मक्के मां हबश मोकिले छॾियो ते तव्हांजा दर्द ॾाढा ॾुखिया आहिनि ऐं इहो रोज़ तव्हां दर्द ॾिसंदव त मां मोहम्मद बर्दाश्त न करे सघंदो अज़ीज़ुन अलैहि मा अनतु क़ुरान तो फरमाए कि एतिरो त मोमिननि ते महिरबान हो जो कंहिं मोमिन खे चमाट लॻंदी त सॼी राति रोअंदो लॻंदो माहौल कहिड़ो मिलस हिकिड़े पासे ॾांहुं ज़ाहिरी दुनिया में मदे मुक़ाबिल आयसी दुनिया जा लुच मोमिन बणे से बिलाल जहिड़ा मिस्कीन ये बिलाल जो कमाल है वाक़ियो लिखियो अथनि मारे 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 मालिक बदन ते टना करे सख्त सख्त रात सहा उन थक न उछले उस सहा कंपे कंपे डके डके फातिमा ने बाबे जो गुजर थियो वाह वाह मुर्सले आदम जे हबीशी जो चालो इने फटियल ॾिठो त सर्दी में ॾकंदे सरदार सब भगा पहिरियां तो पंहिंजी चादर लाहे बिलाल खे पार मार जो बेहोश थियल थोरी जो अखि खुलियसि त सरदार खे ॾिसी करे चवे थो हिन मके जे धरतीअ ते तो जहिड़ा बि रहंदा आहिनि सर्दीअ में
पंहिंजी चादर लाए पाण थधि में तो ॾके पर मूंखे गरम थो करे। सरदार फरमाइश तूं निगाह खे हाली छॾे ॾे लॻे थो खायल बि ॾाढो जे ज़ाहिरा जे मारियो आहे उहो वरी खाराईंदो। सरदार जो सब्र कर साईं घर विया तगड़ा तगड़ा ॾाढो खीर जो प्यालो गरम करे खणी आया त गरम खीर पे त थोरो थधि जो असर थी लहेसि थोरी तमन्नाई बि बहार थिएसि जॾहिं खीर पी तई तमन्नाई बहार थिएसि त सरदार खे ॾिसी ॾिसी अंदर अंदर में भरे थो पियो अहिड़ो इंसान मौक़े में आउं त सम्झंदो त को माण्हू ई हिते कोन थो रहे। सरदार जी मोहबत ऐं इश्क ॾिसी आका खे थो चए त हिकिड़ो दर तो खाए थो ॾकां थो पियो सीउ बुखार हुन भाॻो वरी जवन जो कटो बि ॾेई वियो आहे त इहे असर ताईं इहे जव मीठा लॻा हूंदा त तुंहिंजे पुठीअ ते इहे जव पिया आहिनि। सरदार तूं आराम कर तुंहिंजा जव ॼाणनि मोहम्मद जी राति खणी वियो आका जवन जो कटो सॼी राति सैयदा जो बाबू जंडो हलाईंदो बिलाल जा जव पींदो सुबुह जो अटो करे खणी आयो बिलाल हे मालिक खे ॾिजां इहे अहिड़ा झूनड़ा झूनड़ा किरदार मुस्तफा ॾिसी इश्क नबीअ में जो आशिक़ बणिया त दीन बदलाए साथी हैड़ा दुश्मन होड़ा हे ज़ाहिर बातिन जे असां तोखे वठी ईंदासीं दना फतदल फकान क़ाब क़ौसैन औ अदना आसमान ॾिसंदे मुंहिंजे निज़ाम ख़िलक़त खे ॾिसंदे समुंडनि जे तहनि ते नज़र पवंदई अर्श जे बुलंदियुनि ते नज़र पवंदई काइनात जा तोखे मां राज़ थो खोलणु चाहियां तुंहिंजो सीनो ईअं भरणु थो चाहियां जो काइनात में वरी तूं कंहिंजो मुहताज थिए मज़ेदार वाक़ियो थो पंहिंजो ॿुधायां काफ़ी टाइम अॻु जी ॻाल्हि आहे मुंहिंजो ख़्यालु शायदि 2001 या 2 मां कम खां मोटियो हुजां सेवण वियो हुउमि उते सेवण में हिकिड़ो नांगो फ़क़ीर रहंदो हो मुड़ुसि बुखां बि फुट बन मथे चोलो बि अछो गोॾ बि अछी ऐं मथे ते कपिड़ो ॿधंदो उहो बि अछो सर्दी गर्मीअ में लिबास ॾियो कचहरी कंदे कंदे पुछो मांसि चई 20 साल थिया आहिनि अन्न खे हथ लाथो ई न मानी बंदि उस्ताद साईं घणे टाइम खां 20 साल मूंखे तजुब थियो ॾाढो चई मोली मदद 2 साल थी विया आहिनि पाणी बि न पीअंदो आहे उठ वठी आयो मांसि आए फ़क़ीर उठ तालम करिया चई सेमण अॼु जे ताईं छॾियो कोन्हे पर हाणे यार सूरत महबूब थो लॻे हलूं था कार में खणी आयो सवेरे 8 ॾींहं पाण वटि रहायो मांसि रुगो यो चेक करण लाइ त हवालो तो कटे या पाणी नथो पी वाह 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 जियो साईं सते मेंबर जो कसम बिस्मिल्लाह 8 ॾींहनि में माण्हू खे कॾहिं पाणी पीअंदे न ॾिठो सिगरेटनि सां ॼण को हेॾे या खीसे में के पिन भरियल आहे पाण बि पिए पियो हुन मां हो तो खाए जेका संगत अचे वरी उनखे बि सलाह करे पीअंदो चांहि बंदि न पियो करे कोप पूरो या वरी पुछबो चांहि ना वठाए मरहबा जियो हुन जो सेवण में हाल इहो जो सुबुह जो मूंखे चई त यार तूं मौली साहब नाश्ते खां बिना कीअं
पानी गुजारींदे हलूं था नाश्तो था होटल में होटल में नाश्तो कयो से वो होटल वाले के पैसा नहीं रखते तो मां बदी दी रहो जी माराण को मुंह दे जे होटल ते उन सही बोले सा पैसा ही न चाहे जा न मानी मुझे घर वठी आयो झूपड़ी अस चयल एडे लाल बाग खां हेठ दोस्ता बब्या भी असां गॾु मुंहिंजो वॾो भाउ बि घर वठी आयो असां पंहिंजी झूपड़ी में लॻी आया उते ही कचहरी कंदे कंदे मूंखे जुमिलो अचे वण बुढ़ो पातल गणेश मां ॾिनो मां हितां पाए मूंखे जी मदद जी चई भला थोरो पर्दा हटायूं मौलवियां अजा असां भी अञा उन वक्त तजुर्बो एतिरो न हो न बिस्मिल्लाह माना अञा तालिब इल्म जो आगाज़ मुझो पहिरियों ॿुधाए त कंदे छा चइजो कुझु न हे हिन कुल हिते बि पंहिंजे लश्कर बीठा आहिनि हिन कुल हिते बि लश्कर बीठा त तूं जेकॾहिं राज़ी हुजे त थोरो इहे लश्कर ॾेखारे क़ुरान में ये पाण वठो पाण कोन ॾिसंदा साईं यो गोठ में सो बेदरे जंहिं घिटीअ मां गुज़रे हालांकि मां मौलवीअ जो ख़ुसूसन मुंहुं जोरीअ जो ॻाल्हियुनि ते थोरो इंतक़ाद घटि थींदो जंहिं घिटीअ मां गुज़रे इहो जिन मर्दनि माइनि खे जिन हुजनि न इन्हनि जा ॿार रड़ियूं कंदा मुंहिंजे दर ते अचे पुॼ जे केरु वठी आयो मां असांजे घर में वयल हुयो इहो मां उन टाइम कुम में 8 साल पढ़ियल हो मां पंहिंजे वजूद में हौसलो न संभालियो बिलफर्ज़ जे जिन जा लश्कर त समझो मां कोन ॾिसी सघंदुमि चरियो न थी वञे वाह हाणे कहिड़ा बि लश्कर ख़ुदा थो ॼाणे इहो हिकिड़ो मलंग हुयो सेवण जो जंहिंखे ॾिसण लाइ मूं जहिड़े 8 साल कुम में पढ़ियल तालिब इल्म जे सीने में दम न हुयो अलाह तो मुस्तफ़ा ने चए त मां इरादो कयो आहे त तुंहिंजे सीने खे अहिड़ो भरियां जो काइनात जो ज़रूरु ई तोखां ॿाहिरि रहियो असुल वज़न इहो काइनात जा असरार असुल वज़न काइनात जे राज़न के सीने में संभाले इंसान बणजी रह हाणे मशहूर सवाल तो खड़ा था ॻाल्हि सवली करण जे लाइ मासूम तो फरमाए जे अबू ज़र खे ख़बर पइजी वञे त सलमान जे सीने में छा थो वसे त अबू ज़र सलमान जो कातिल बणजी वञे ईमान जे 8 दर्जे ते पहुतल अगर सलमान खुले त अबू ज़र कातिल थे जो भला वचन छो जे बर्दाश्त ही कोन इसका जे सलमान जा राज हिन ते खुलनि त हिदायत ताईं तड़ी वई राज़न खे संभालण अल्लाह से तो फरमाए कायनात जो इल्म तुझे सीने में था समाइण चाहियो इन एॾे वॾे वज़न खे खणी ऐं मदीने जे घिटियुनि ऐं मके जी में वरी बिलाल खे खीर पियारणो मूंखे तुंहिंजो हौसलो थो खपे अलम नशरह लक सदरक असां तुंहिंजे सीने खे कुशादो न कयोसीं फवदअना अन्का विज़रक ऐं तुंहिंजे हुन सीने जे कुशादगीअ जे करे ई त तूं एॾी काइनात जा राज़ संभाले नथो जुमिलो पढ़णु चाहियां मसाइब अची वेंदो बिस्मिल्लाह मा उज़िय नबी क़द मिस्ल मा उज़ी मुस्तफ़ा तो फरमाए जेतिरा दर्द मां मोहम्मद ॾिठा लख 24,000 माते नबी ॾिठा 950 साल हज़रत नूह दीन ख़ातिर दर्द ॾिठा कुल उम्र नबी जी
जितना मां मोहम्मद 63 साल में को एतिरा दर्द सही कीअं वियो लेकिन 24,000 नबियुनि जा दर्द हिक पासे सैयदा जे बाबे जा दर्द हिक पासे ये सही कीअं वियो चलम नशरह लक सदरक असां तो बुर्दबारी बर्दाश्त ऐं तहम्मुल न ॾिनो जेकॾहिं मां तोखे इहो तहम्मुल ॾेई तुंहिंजो सीनो कुशादो न कयां हा ऐं बग़ैर सीने कुशादे करण जे करबला ॾेखारिया हा त तूं बर्दाश्त काथे करे सघे असल बर्दाश्ती आहे हिकिड़े नबीअ जो अलाह साईं सीनो भरियो इल्म सां सीनो भरे आला में इम्तिहान कढ वरितुसि चई हाणे तुंहिंजो इम्तिहान इहो आहे त इहो इल्म ॿाहिरि न कढ 10 ॾींहं बि न हलियो रब जे दरगाह में गिड़गिड़ाइण शुरू कई परवरदिगार मुंहिंजो अंदरि फाटे थो कि विरहाइण जी इजाज़त नथो ॾे त सीनो छो भरियो अथई हिते फातिमा जे बाबे जे सीने में कुल काइनात समाए ऐं चएसि थो त नाअहलनि खे राज़ बि न ॾिजां दुनिया हिकिड़ो जुमिलो पढ़ियो ईसाई कंहिंजो चई त मौला अली पंहिंजे दौर खां अॻे विलादत वरिती पुछणसि छो चई इहो दौर मौला अलीअ जो हुयो ई कोन जंहिंमें मौला अली जनम वरितो चई छो चई हो बि खपे जॾहिं मूंखां आसमान जा रस्ता पुछो ऐं अॻियां क़ौम वरी अहिड़ी निभागीअ जो पुछणसि पिया त मथे में वार इहो दौर हो हिन आलिम जो हो के चए त मूंखां पुछो त मां तव्हांखे अर्श जूं ख़बरूं ॿुधायां ऐं मजमे में वरी माण्हू अहिड़ा पिया विया आहिनि जेके हथ में कतल ऐं खखड़ियूं लिकाए चवनि पिया घणियूं आहिनि चई इहो मौला जो दौर न अहिड़ो आलिम हिन दौर में हुजे हा त साईं जे अली इन दौर में पैदा न थे हा त मोहम्मद जे सीने जा राज केर वठे हा अली जहिड़े इमाम ज़रफ़ियत ॾेखारी थां ॾेखारियो फातिमा जे बाबे उहे सीने जा राज़ मुंतक़िल करणु शुरू कया अलीअ खे ॾेई जॾहिं अली जो सीनो बि उन्हनि राज़नि सां भरिजी वियो त मुस्तफ़ा फरमायो हाणे अली मुंहिंजे इल्म जो दर बणिजी पियो आहे मोहम्मद अली ठाहियो त अञा अली दर बणियो शहर में अलाए केॾा राज़